रहमते रमजान एसएस न्यूज के साथ। बुलंदशहर करीम में पेटेलिफ जे सनत उस्ताद के वेन मां धिका ॾेई लाहिण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बुलंदशहर करीम में राजा करीम कलहोड़ो जी रिपोर्ट मूजिबि पेटेलिफ जे सनत पुलिस जे एएसआई ए गुलाम रसूल हाजाणो तरफ़ां प्राइमरी उस्ताद दोस्त अली लगारी के वेन मां धिका ॾेई लाहिण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते उस्तादनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एएसआई गुलाम रसूल हाजाणो प्राइमरी उस्ताद दोस्त मोहम्मद लगारी के पुलिस गर्दी ॾेखारे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया ऐं क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं। हुननि डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी टंडो मोहम्मद खान खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी उस्ताद ते तशद्दुद कंदड़ पुलिस एहलकार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। खैरपुर में मुख्तियार कार ते हमले ख़िलाफ़ ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ खैरपुर में तपेदार एसोसिएशन तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पीर जे ॻोठ में मुख्तियार कार ते हमले ख़िलाफ़ तपेदार निसार सूमरो अब्दुल कादिर जागिरानी बशीर जतोई आसिफ लाशारी ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुख्तियार कार पीर जो ॻोठ मथां हथियारबंदनि हमलो करे संदसि ऑफिस में फायरिंग कई, जिन खे पुलिस गिरफ़्तार न कयो आहे। हुननि एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। भीरा सिटी में ॻोठाणनि बरसात मुतासिरनि जी माली सहायता न करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। भीरा रोड मां शरफुद्दीन कीरियो जी रिपोर्ट मूजिबि ॻोठ उस्मान सोलंगी वासी औरतुनि तोड़े मर्दनि अब्दुल वहीद सोलंगी, मीर हसन, शहबाज सोलंगी ऐं ॿियनि जी अॻवाणी में बरसात मुतासिरनि जी माली सहायता न थियण तोड़े एजेंट तरफ़ां घर तामीर करे ॾियण बहाने रिश्वत वठण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एजेंट ज़ाहिद सोलंगी निजी एनजीओ जे नाले ते घर तामीर करे बहाने 5,000 रुपया रिश्वत वठी वियो आहे, जॾहिं त हिन घर तामीर करे ॾियण बहाने लखे रुपया वठी हड़प करे छॾिया आहिनि। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त ॿोन मुतासिरनि जी माली सहायता करे एजेंट ज़ाहिद सोलंगी ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। बांधी में सरकारी अस्पताल में ड्यूटी कंदड़ मिडवाइफ पंहिंजे मुड़ुस जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। बांधी में ख़ातून सोलंगी पंहिंजे मुड़ुस गुलाम मुस्तफ़ा सोलंगी जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजो मुड़ुस आदि मवाली आहे ऐं हर नशो वापराइण सां गॾु इंजेक्शन पिणु हणे थो, जॾहिं त नशे जी पुराई लाइ चोरियूं बि करे थो। हुन चयो त बांधी पुलिस मुंहिंजे पुटु सलीम ऐं मुंहिंजे ॾेर अरबाब खे मुड़ुस जे करे तंग करे रही आहे। हुन मुतालबो कयो त मुड़ुस ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। मेहर में औरत पंहिंजे घर भातियुनि सां गॾु पुट जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। मेहर मां अब्दुल गनी मीरानी जी रिपोर्ट मूजिबि नौजवान नियाज़ हुसैन उर्फ सैफल कोलाची जे क़त्ल ख़िलाफ़ संदसि माउ जन्नत ख़ातून पंहिंजी भेण सलमा कोलाची ऐं ॿियनि घर भातियुनि सां गॾु पाक किताब खणी एहतजाज कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे जन्नत ख़ातून चयो त मुंहिंजे नौजवान पुट सैफिल जतोई खे जवाबदार 14 ॾींहं अॻु क़त्ल कयो, जॾहिं त केस दाख़िल हुअण बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो आहे। हुन चयो त एसएचओ नूर मुस्तफ़ा जवाबदारनि खां रिश्वत वठी ख़ामोश बणियल आहे। हुन एसएसपी दादू खां मुतालबो कयो त पुट जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। रहमते रमजान एसएस न्यूज के साथ।